अस्सलामुअलैकुम दोस्तों पंजाबी ड्रामे की नई अपडेट में तमाम बेहतरीन अपडेट आप शुरू अगर अस यूट्यूब चैनल ते नवा तो मेहरबानी करे यूट्यूब चैनल की सब्सक्राइब कर नोटिफिकेशन ऑल करे लाइक प्यारो नंढड़ो कमेंट कंदा मेहरबानी करे कमेंट लाइक कंदा मेहरबानी कयो सब्सक्राइब कयो हलो था 5 मिनट ॾिसो दोस्तों अकबर खान जो ठाल आवेंदो उन जाकर खान जाबर वॾो शैतान आहे जाबर जो सो इहो शैतानगिरी कंदो ॾिसजो चाकर खाने और अकबर खाने मथां गोली हलाईंदो चाकर खान इहो जाबर ऐं वॾो ॾिसो फासंदो वरी चाकर खान। दोस्तों जाबर तमामु शैतानगी ॾाढी पियो करे ऐं दोस्तों हिनखे ॾिसो हिनखे डुबल तारा खे हिनखे भञ ॾाढी मिली आहे। हाणे लोकेशन दोस्तों पंहिंजा एरिया में हाणे मटाई अथनि मूंखे ॾाढी लोकेशन जेके वणे थी बैकग्राउंड हाणे तमामु बेहतरीन सीन दोस्तों हाणे ॾिसण वटा तव्हांखे मिलंदा लोकेशन मटाई अथऊं इहा शुक्र आहे न त तकरार ड्रामे खां वठी इहा कोई साॻी हिन जी लोकेशन हुई हाणे मस कुझु चेंज कई अथनि लोकेशन तमामु बेहतरीन लोकेशन हुन न त इहे वणनि खां अॻिते टपंदा ई कोन जेको सीन वणनि में तमामु बेहतरीन दोस्तों ड्रामो पहुची चुको आहे ऐं रियासत ड्रामो सुपर हिट पियो हले दोस्तों हुनजो 2 स्पेल कंप्लीट थियण वारो आहे हाणे 3 स्पेल हलंदो तमामु जल्द। तो दोस्तों वीडियो को पंहिंजी पुॼाणी त अगरि अपडेट सुठी लॻे त वीडियो खे लाइक शेयर सब्सक्राइब करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा ऐं नंढड़ो हिकिड़ो प्यारो कमेंट करे छॾींदा जीअं असांजी दिलि ख़ुशि थिए ऐं तव्हांखे मज़ीद वीडियो ॾिसण वटां मिलनि। महिरबानी।